अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं बि असांजे चैनल ते न हो त अमीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। तो पुलिस इकबाल शेरली के गिरफ़्तार करे छॾींदो। हीरस नवाब खान इकबाल के ईअं चवंदो, हाणे शेरली जे खे कुझु बि रिआयत न कर ऐं उनखे ॿाहिरि बि रिआयत न कर ऐं उन जे पोयां अहिड़ो तबाह ॿारे छॾे जीअं तिजावल खान ऐं शेरली पाण में टकरजी पवनि। ऐं ॿिए पासे मूमल पंहिंजी भेण खे ईअं चवंदो त अगरि हीरस नवाब खान असांखे ईअं क़ैद कंदो रहंदो त पोइ तिजावल खान वटि कीअं दांहुं पुॼंदो असांजो। उन खां पोइ तिजावल खान वाइदे ख़िलाफ़ी थी वेंदो, मां हर हाल में नीना जो तलाक कराईंदुसि। ऐं ॿिए पासे मीर तिजावल खान वटि वेंदो त तिजावल खान खे ईअं चवंदो, इहा सॼी शहारत ये इन हीरस नवाब खान जी अथई ऐं तूं शेरली जे मथां शक न कर, इहा सॼी शरारत इन हीरस नवाब खान जी आहे। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।